असां पंहिंजे घर जी चोरी, असां पंहिंजे ऑफिस जी चोरी, असां पंहिंजे दुकान ऐं बाज़ार जी चोरी जे ख़िलाफ़ न निकिता हो। अगर निकिता हो इन जे करे त मस्जिदनि मां चोरी खे जवाब ॾियो, मथे हथ करे मस्जिदनि मां चोरी खे। ज़िले घोटकीअ जे खानपुर शहर में तहरीक लबैक पाकिस्तान पारां मसाजिद में मुसलसल वधंदड़ चोरी जे वारदातुनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मंठार चन्ने खां। जी मंठार, तफ़सीलात खां आगाह कजो। खानपुर में तहरीक लबैक पाकिस्तान ज़िले घोटकी पारां मस्जिदनि मां चोरियुनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तहरीक लबैक पाकिस्तान जे अॻुवाननि मौलाना अब्दुल सत्तार पिताफ़ी, मोहम्मद अली गबोल, हाफ़िज़ गुलाम रसूल कलवड़, मौलाना मुश्ताक अहमद पिताफ़ी, मोहम्मद अली पठाण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कारकुननि रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाननि चयो त यूसी सोनो पिताफ़ी ऐं सखीरो मलिक जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे 15 खां वधीक मस्जिदनि मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सोरल प्लेटूं, पखा, बैटरियूं, स्पीकर ऐं ॿियो सामान चोरी थी वियो आहे। अहिड़नि वाक़िअनि जूं रिपोर्टूं पिणु खानपुर मार थाणे ते दाख़िल कराई वयूं, पर खानपुर मार पुलिस मस्जिदनि मां चोरी थियल वाक़िअनि ते को बि तहरुक न वरितो। नई चोरी थियल सामान वापसि करायो वियो। मुज़ाहिरीन SSP घोटकी ऐं SHO खानपुर मार खां मुतालबो कयो त फौरी चोरी थियल मस्जिदनि मां सामान वापसि कराए मस्जिदनि जी हिफ़ाज़त लाइ क़दम खयां वञनि। तहरीक लबैक अॻुवाननि खिताब ॾिनो त मस्जिदनि मां चोरी थियल सामान वापसि न करायो वियो